अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशात सब खबर एक नज़र हेडलाइन ते। पेम्स अस्पताल साने में जांच कमेटी अमले का लिखत में बयान तलब करे वरता। अस्पताल जे नर्सरी जे सीसीटीवी जो रिकॉर्ड कब्जे में वरतो वियो। वज़ीर आज़म जी जांच टीम जे नर्सरी जे स्टाफ सां मुलाकात, सीसीटीवी जो फुटेज जो जायज़ो, इंतजामिया जे बयाननि ऐं सीसीटीवी फुटेज के भेटियो वियो। मैनेजमेंट जे अमले खां पुछा गाछा 26 अगस्त ते ड्यूटीअ ते मौजूद अमले जो रिकॉर्ड जमा करायो वियो। पेम्स अस्पताल बाहि वाक़े में फोत थियल ॿारनि जा लाश वारसनि हवाले, कुझु वारसनि जो एहतजाज, डीएनए टेस्ट कराइण जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त सुञाणप करण खां सवाइ ॿारनि जा लाश हवाले कया विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं अस्पताल अंदर बाहि वाक़े में 14 अभम ॿार फोत थी विया हुआ। सिहत बाबत क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी पेम्स वाक़े ते सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। चेयरमैन डॉक्टर महेश कुमार ऐं ॿियनि पारां पेम्स अस्पताल जो दौरो। मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर महेश कुमार चयो आहे त पेम्स अस्पताल में बाहि लॻण जो कारण अञा मालूम नाहे थियो। नर्सनि समेत अस्पताल अमले खे का बि ॼाण नाहे त बाहि कीअं लॻी। डॉक्टर महेश कुमार जो चवणु आहे त सीसीटीवी फुटेज मां बि इहो साबित नाहे थियो त बाहि पुराणी एयर कंडीशन मां लॻी। अस्पताल में लॻल ऑक्सीजन पाइप लाइन जी जांच कई पई वञे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ सरकारी अस्पताल में फायर सेफ्टी इंतजामनि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। अस्पतालनि में हंगामी तौर ॿाहिरि निकिरण जे रस्तनि ऐं पहुच जो जाइज़ो वठण जी हिदायत। वज़ीर आला पंजाब पारां वॾियुनि सरकारी अस्पतालनि ॿाहिरां 7 ॾींहनि अंदर फायर हाइड्रेंट्स लॻाइण जो हुकुम। समूरनि ज़िलनि में फायर सेफ्टी इंतजामनि जी जामे रिपोर्ट 27 अगस्त ताईं तलब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में को बि नओं सूबो न ठहंदो। सिंध असेंबली 9 सूबनि ख़िलाफ़ ठहराव पास करे चुकी आहे। सूबे अंदर मकानी इदारनि खे मज़बूत करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी हमेशह सूबनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे, न कि टोड़ण जी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त पेम्स अस्पताल में 14 मासूम जानुनि जो नुक़सान ते सदमो पहुतो आहे। वाक़ियो अफ़सोसनाक आहे, पर मुस्तफ़ा कमाल जे इस्तीफ़ा जो मुतालबो न कंदुसि। बदकिस्मतीअ सां असां वटि अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि। बलोचिस्तान ऐं केपीके में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाइयूं 11 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ॾखण वज़ीरिस्तान, बनू ऐं ख़ुज़दार में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कया विया। बनू में ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े लद्दा में कार्रवाई दौरान 5 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि बलोचिस्तान जे ज़िले ख़ुज़दार जे इलाइक़े सासूल में फितनतुल हिंदुस्तान ख़िलाफ़ कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जो सुप्रीम लीडर ज़िंदा आहे पर शदीद ज़ख़्मी आहे। हुनखे यकीन आहे त मुज्तबा ख़ामनाई जे जिस्म जे साॼे पासे शदीद ज़ख़्म रसिया आहिनि। हिकु इंटरव्यू में ट्रंप चयो आहे त खेसि नथो लॻे त ईरानी सुप्रीम लीडर मारिजी वियो आहे, पर जेकॾहिं ईअं आहे त बि ईरानी इख़्तियारियूं सुठो ड्रामो करे रहियूं आहिनि। ईरानी हर मामले में हतमी मंज़ूरीअ लाइ ॿीहर सुप्रीम लीडर सां ॻाल्हाइण जो ज़िक्र कंदा रहंदा आहिनि। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त ईरान कमज़ोर न आहे, पंहिंजो दिफ़ा करणु ॼाणूं था। मुल्क जो दिफ़ा करणु असांजो हक़ आहे ऐं असां इहो हक़ इस्तेमालु कयो आहे। तेहरान में इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे ईरानी सदर चयो आहे त इस्लामी मुल्कनि खे ख़िते जी सलामती पाण संभालणु घुरिजे। हिक ॿिए जी सलामतीअ खे नुक़सान न पहुचाइण जो वचन करणु घुरिजे। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंद्राबी चयो आहे त अमेरिका ईरान छिकताण घटाइण लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं जारी आहिनि। पाकिस्तान सम्झे थो त इलाक़ाई चैलेंजिस जो पाइदार हल ॻाल्हि ॿोल ऐं सिफ़ारतकारी ज़रिए ई मुमकिन आहे ऐं उन मक़सद लाइ पाकिस्तान पंहिंजूं कोशिशूं करे रहियो आहे। मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग ॾींदे परॾेही तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशुनि जे सिलसिले में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर 24 अगस्त ते ईरान जो दौरो कयो, जंहिं में ईरानी क़यादत सां छिकताण घटाइण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। उन खां अॻु घरू वज़ीर 14 अगस्त ते तेहरान जो दौरो कयो हो। नसीराबाद में राइस मिल मालिक ऐं वापारी फूड खाते ख़िलाफ़ सरापा एहतजाज। सिंध बलूचिस्तान राइस मिल्स एसोसिएशन जे सॾ ते सवें मिल्स मालिकनि ऐं वापारियुनि जो इंडस हाईवे ते शामियाना हणी धरणो, टायरनि खे बाहियूं, मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तिल।
अॻवाणनि असद एजाज़ तुनियो रमेश लाल आबिद पंवर ऐं ॿियनि चयो आहे त असां मुल्की मईशत में किरंगे वारी हॾीअ जी हैसियत रखूं था। फूड खाते समेत ॿिया खाता मुसलसिल नाजाइज़ियूं करे रहिया आहिनि। ख़रीद कयल कणक ऐं सारियूं खणी वञनि था ऐं केस बि दाख़िल कनि था। हाणे वधीक नाजाइज़ियूं बर्दाश्त न कंदासीं, नोटिस वठी मुतालबा पूरा कया वञनि। दाग़ लकारी वेझो नौजवान घरवारे खे क़त्ल करण बाद आपघात करे छॾियो। ॻोठ मीरो ख़ान वसीर में जब्बार वसीर पंहिंजे घरवारी राबिया खे गोलियूं हणी क़त्ल कयो। नौजवान ज़ाल खे क़त्ल करण बाद पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले, घर में रोड राड़ो। ओबावड़ो वेझो तेज़ रफ़्तार ट्रालर कल्टी, पंजाब पासे ॿ ॼणा चिबाची फोत। सिंध पंजाब बॉर्डर ते कमू शहीद वटि ट्रालर ड्राइवर खे निंड जो झूठो अचण करे हादसो। फोतियुनि जी सादिकाबाद पासे खलील अहमद ऐं मियां चुनू वासे मोहम्मद शफीक तौर सुञाणप।